टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में वेलकर। अज असां क्लास 3 जो सबक 19 पढ़ंदासूं। ख़त कोमरी 1 जुलाई 2014 ईस्वी। प्यारा बाबा साईं अस्सलाम वालेकुम। अवां जी दुआन सां काल आऊं स्कूल जे साथियुनि सां गॾु कोमरी पहुतसि। कराचीअ खां लाहौर ताईं रेलगाॾी अटकल 16 कलाक वरिता। उतां बस में चढ़ी 5-6 कलाकनि में इस्लामाबाद आयासीं, जेको पाकिस्तान जी गादी जो हंधु आहे। विच में केतिरा ई दरिया, जबल, शहर, ॻोठ, वस्तियूं ऐं वाहण आया। इस्लामाबाद जे सूंहं जी कहिड़ी ॻाल्हि कजे। रस्तनि जे ॿिन्ही पासे सावा गाह ऐं छबर, सोणा सोणा पार्क, घुमण लाइ खोड़ जायूं जहिड़ोक शक्करपड़िया, फैसल मस्जिद, मारगला जा सावा जबल, लोक विरसे वारो जो म्यूज़ियम, रावल डैम। छा ॾिसिजे। पाकिस्तान जे सदर वज़ीर आज़म जा शानदार महल, सुप्रीम कोर्ट जी सोणी इमारत, क़ौमी असेंबली ऐं सीनेट जूं इमारतूं। असांजे स्कूल जा सभु ॿार इस्लामाबाद पहिरियों भेरो आया हुआ, पर सच पुछो त इस्लामाबाद ॾिसी ॾाढा ख़ुशि थियासीं। असांजे उस्ताद विख ते जायुनि ऐं माॻनि जे बारे में ॼाण ॾेई असांजे सफ़र खे वधीक दिलचस्प ऐं लाभाइतो बनायो। कोमरी त जन्नत जो टुकड़ो आहे। इस्लामाबाद मां निकिरण खां पोइ बस ॼण त होरियां आसमान तरफ़ वधंदी थी रही। जबलनि जी ऊचाई ते पहुचे माण्हू ख़ुदा जी कुदरत ऐं उन जी सूंहं खे ॾिसी दंग रहिजी थो वञे। वर वकड़ रस्ता, वॾा वॾा वण, झंग जहिड़ा बाग़। कोमरी में माल रोड, पिडी पॉइंट, कश्मीर पॉइंट, वर वकड़ ऐं चढ़ाई वारियूं बाज़ारूं ॾिसण वटां हुयूं। हर पासे गुल, मेवा, पखी ऐं जानवर बि वाह जा हुआ। अयूबिया वेंदे रस्ते में बंदर गली में वॾी तइदाद में ॿोलड़ा ॾिसी ॾाढा ख़ुशि थियासीं। पहिरियों भेरो ॿोलड़नि ऐं इंसाननि खे पाण में दोस्तनि वांगुरु ॾिठोसीं। असां ॿोलड़नि खे केला वठी खाराया। अयूबिया में चेयरलिफ्ट ते चढ़ी मथे पहुतासीं त ककर असांजे जिस्मनि खे छुअण लॻा। चोतरफ़ छा त नज़ारा हुआ, ॼण सभु ख़्वाबु पिए लॻो। असां गर्मियुनि में आया आहियूं। चवनि था सियारे में हिते जीअं पहाड़नि ते बर्फ़ बि पवंदी आहे। रस्ते में कश्मीर पॉइंट वटां कश्मीर जा अछा जबल बि ॾिठासीं, जिन ते बर्फ़ पयल हुई। इन्हनि पहाड़नि ते सदाईं बर्फ़ पयल हूंदी आहे, जिन खे ग्लेशियर या बर्फ़ानी छिपूं चइबो आहे। गर्मियुनि में उहे ग्लेशियर ॻरनि था, तॾहिं दरियानि में पाणी अचे थो। इस्लामाबाद ऐं कोमरी ॾिसी मूंखे अव्हां जी ॿुधायल इहा चवणी दिलि सां लॻी त घणे खाधे खां घणो ॾिठो चङो। सचपच त इहो सफ़र मूं खां कॾहिं न विसरंदो। हिते अची घणो पढ़ायो अथमि। अम्मा ऐं घरभातियुनि खे सलाम। दुआउनि जो तलबगार अव्हां जो फर्ज़ंद हमीर। वारो चैनल खे सब्सक्राइब कंदा जी तव्हांखे वीडियोज़ जी अपडेट मिलंदी रहंदी। ॿी वीडियो ताईं अल्लाह हाफ़िज़।